अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असांजी हिकिड़ी नंढी कहाणी आहे तव्हां सां शेयर कयूं था। ऐं उहा कहाणी जेका हिन समाज जे अंदरि हिकिड़ी रस्मूं, हिकिड़ी अहिड़ी ख़राबु रस्मूं जिन जे करे समाज जे अंदरि घणियूं बिदतूं पैदा थियनि थियूं, उन जी हिकिड़ी कहाणी आहे। एथ आहे कहाणी जो नालो। एथ कहाणी हिकिड़ो सजाद नाले छोकिरो हूंदो आहे जेको हिकिड़ी शादी कंदो आहे। उनखे धीअर जी 2 धीअर थींदियूं आहिनि। वरी इनखे महसूसु थींदो आहे त इहे 2 धीअरूं जेकी आहिनि मुंहिंजी ज़ाल जे हिनजी मेडिकली हवाले सां फिट न हुजण जे करे पैदा थियूं आहिनि। वरी इन में अची जेका उहो ॿी शादी कंदो आहे। ऐं उहो जॾहिं ॿी शादी कंदो आहे त उन मां बि जेको आहे उनखे धीअर जी औलाद थींदी आहे। ऐं नतीजे तौर ते वरी उहो वधीक मायूस थींदो आहे। पोइ वरी इन खां पोइ 3 शादी कंदो आहे। 4थी शादी इन बुनियाद ते कंदो आहे त जीअं मां जेके मूंखे पुट जी औलाद थिए। छाकाणि त असांजे समाज में पुट जी औलाद जो तसवुरु जेको आहे उहो अहिड़ो आहे त माना असांजे मुल्क ते वारस थींदो या मुंहिंजो वारस थींदो। इन ख़्याल खे खणी हू 4थी शादी कंदो आहे। पोइ इतफ़ाक़ सां जॾहिं 4थी शादी कंदो आहे त उन शादी खां पोइ वरी हुनखे धीउ ॼमंदी आहे। तॾहिं हिकिड़ी कचहरीअ में दोस्तनि वटि वेहंदो आहे ऐं दोस्तनि खे परेशानी वारी हालत में चवंदो आहे, यार मां 4थी शादी कई आहे पर वरी बि मूंखे जेकी आहे धीउ ॼाई आहे। त इन ते दोस्तनि खे चवंदा आहिनि त पोइ इहा कहिड़ी परेशानी ॻाल्हि आहे त अलाह तोखे पुट जी औलाद ॾेई विझंदो, पर मेडिकल हवाले सां तूं हिकिड़ो चेकअप कराए। ऐं पोइ वरी चवंदो आहे त मेडिकल हवाले सां चेकअप कराइण जी मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे। धीउ पुटु ॾियण वारो अलाह आहे ऐं ॿी मुंहिंजी ज़ाल में को हवाले सां फॉल्ट आहे जिन करे हू चवंदो आहे त मूंखे मेडिकल जी टेस्ट कराइण जी ज़रूरत न आहे। पर पोइ दोस्त हुनखे ज़ोरी खे डॉक्टर ॾे वठी वेंदा आहिनि। उते हुनजो चेकअप थींदो आहे। चेकअप करण खां पोइ हू हुनखे मेडिकल जे हवाले सां हुनखे हुन में नुक्स पैदा थींदो आहे। हुन में ई नुक्स ज़ाहिर थींदो आहे त छाकाणि त जेके औरत में जेके क्रोमोसोम हूंदा आहिनि उहे XX हूंदा आहिनि, मर्द में XY हूंदा आहिनि। हुन में ई मेडिकल हवाले सां जॾहिं नुक्स मौजूदु नुक्स आयो त उते जेको आहे उहो उते रड़ियूं करणु लॻे थो। ऐं पोइ उते पाण हुते पशमानी हुनखे शुरू थिए थी त जेकी आहे इहा निभागी मुंहिंजी ज़ाल न ही, हिकिड़ी न ही, ॿी न ही, 3 न ही, 4थी बि न ही, इहो त एथ मां ई आहियां। छाकाणि त हुनखे महसूसु थींदो आहे त इहे सभु ग़लतियूं मुंहिंजे करे थियूं आहिनि। ऐं समाज जे अंदरि इहे तव्हां ॾिसंदा हूंदो अहिड़ी क़िस्म जो रवाजु मौजूदु आहे त माण्हू जेकी आहे औरत में समूरा नुक्स ॻोल्हे पाण शादियूं वधीक कंदा आहिनि। पर जॾहिं मेडिकल ते तरक़ी करे आहे त औरत जो को बि हुन में फॉल्ट कोन्हे, कोई मर्द में फॉल्ट आहिनि। इहे कहाणियूं असांखे नंढियूं नंढियूं ॿुधाइनि थियूं पियूं त समाज जेकॾहिं साइंस जे हवाले सां पंहिंजो नुक़्ते नज़र रखंदो, साइंस जे हवाले तरफ़ वधंदो त इहे जेके समाज जी बिदतूं आहिनि उन घटिजी वेंदियूं।